वालेकुम शागिर्द साथियों, अॼु पाण ॻाल्हाईंदासीं सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि प्री एंट्री टेस्ट जेका थी रही आहे अक्टूबर जे महीने में या ॿिनि मरहलनि में थिए पई। पहिरियों मरहलो हिन टेस्ट जो 13 अक्टूबर ते आहे ऐं ॿियो मरहलो हिन टेस्ट जो 20 अक्टूबर ते रखियलु आहे। कि इहो बि अॼु ॿुधाईंदुसि मां त कहिड़नि ज़िलनि खे असां पहिरें मरहले में यानी कि 13 अक्टूबर ते घुरायूं पिया ऐं कहिड़नि ज़िलनि खे असां ॿिए मरहले में यानी 20 अक्टूबर ते घुरायूं पिया। शागिर्द साथियों, सभ खां पहिरीं त जेको सिंध यूनिवर्सिटी जो टेस्ट 13 अक्टूबर आचर जे ॾींहुं 2024 ते रखियलु आहे, इन में असां अपर सिंध जे शागिर्दनि खे कॉल कयो आहे, जंहिंमें मेल ऐं फीमेल ॿई ग्रुप शामिल आहिनि। 13 अक्टूबर ते थींदड़ प्री एंट्री टेस्ट में जिन ज़िलनि जे ॿारनि खे असां घुरायो आहे पहिरें मरहले में, उहे ही आहिनि: दादू डिस्ट्रिक्ट, घोटकी डिस्ट्रिक्ट, जेकबाबाद डिस्ट्रिक्ट, कराची डिस्ट्रिक्ट, कश्मीर डिस्ट्रिक्ट, खैरपुर डिस्ट्रिक्ट, लाड़काना डिस्ट्रिक्ट, मटियारी, नौशहरो फिरोज़, कंबर शहदादकोट, सांगढ़, शहीद बेनज़ीराबाद, शिकारपुर, सखर ऐं उन खां अलावा असांजे मुल्क जा जेके ॿिया सूबा आहिनि, जिन में बलोचिस्तान आहे, पंजाब आहे, KPK आहे, गिलगित बल्तिस्तान आहे, उन्हनि शागिर्दनि खे बि असां प्री एंट्री टेस्ट जे पहिरें मरहले में रखियो आहे ऐं हिननि सभिनी शागिर्दनि जी टेस्ट जेका आहे उहा 13 अक्टूबर 2024 आचर जे ॾींहुं थींदी। शागिर्द साथियों, प्री एंट्री टेस्ट सिलसिले में ॿिए मरहले में जेका टेस्ट थियणी आहे 20 अक्टूबर आचर जे ॾींहुं 2024 ते, उन में जिन ज़िलनि जे ॿारनि खे असां कॉल कयो आहे, उन में असांजो डिस्ट्रिक्ट बदीन अची थो वञे, हैदराबाद अची थो वञे, जामशोरो डिस्ट्रिक्ट अची थो वञे, मीरपुर ख़ासि डिस्ट्रिक्ट अची थो वञे, सुजावल डिस्ट्रिक्ट अची थो वञे, टंडो अलहयार डिस्ट्रिक्ट आहे, टंडो मोहम्मद खान आहे, थरपारकर आहे, ठट्टा आहे, उमरकोट डिस्ट्रिक्ट आहे। हिननि सभिनी ज़िलनि जे शागिर्दनि जी टेस्ट जेका आहे उहा आचर 20 अक्टूबर 2024 ते थियणी आहे। शागिर्द साथियों, टेस्ट ते अचण खां पहिरीं आउं तव्हांखे हिकिड़ी चेक लिस्ट सजेस्ट कंदुसि। बराए महिरबानी जेकॾहिं तव्हां इन चेक लिस्ट खे मद्देनज़र रखी करे टेस्ट जे लाइ निकिरंदा त काफ़ी तव्हांजे लाइ आसानी थींदी। सभ खां पहिरीं त आउं तव्हांखे इहो सजेस्ट कंदुसि त रोज़ाने जे बुनियाद ते तव्हां पंहिंजो ई-पोर्टल अकाउंट जेको असां सां रजिस्टर कयो आहे, उन खे चेक कंदा करियो ऐं पंहिंजी ईमेल बि रेगुलरली चेक कंदा करियो, छो त तव्हांखे एडमिट कार्ड या स्लिप जेका आहे उहा टेस्ट खां घटि में घटि 3 ॾींहं पहिरीं ईमेल या पोर्टल अकाउंट ते मुहैया कई वेंदी, जंहिंजी तव्हांखे प्रिंट वठी रखणी आहे ऐं उन सां गॾोगॾु तव्हांखे पंहिंजो ओरिजिनल CNIC कार्ड, जेकॾहिं CNIC ठहियल न आहे त ॿिए फॉर्म बि गॾु रखिणो आहे, छो जो असां तव्हांजी एडमिट स्लिप खे तव्हांजे CNIC या ॿिए फॉर्म सां वेरीफाई कंदासीं। जीअं ई तव्हां टेस्ट वेन्यू ते पहुचंदो, पहिरें मरहले में तव्हां खां एडमिट कार्ड जी पुछा कई वेंदी, जेका ॾेखारे करे तव्हां एंट्री करे सघो था। उन खां पोइ ॿी गुज़ारिश सभिनी शागिर्दनि खे इहा आहे त कोशिशि कयो तव्हां लेट में लेट 8 बजे सुबुह ताईं टेस्ट वेन्यू सेंटर ताईं पहुचो। काफ़ी शागिर्द साथी इलाही टेंशन में हूंदा आहिनि ऐं उन करे उहे न खाईंदा न पीअंदा आहिनि। तंहिं करे मुंहिंजी तव्हां सभिनी खे इहा गुज़ारिश आहे त परेशान थियण जी का बि ज़रूरत कान्हे। ॾाढो पुरअमन ऐं फ्रेंडली माहौल हूंदो आहे टेस्ट वारे ॾींहं ते। हर माण्हू सपोर्टिव हूंदो आहे, तंहिं करे कंहिं बि परेशानी में तव्हां न पोइ प्रॉपरली ब्रेकफास्ट नाश्तो ज़रूरु कयो, छो जो उहे ॿार जेके प्रॉपर तरीक़े सां नाश्तो नथा करे सघनि त उन्हनि सां पोइ काफ़ी मसइला थियनि था हेल्थ पॉइंट ऑफ व्यू खां। जीअं ई तव्हां टेस्ट वेन्यू सेंटर पहुचंदव त असांजूं जेके सिंध यूनिवर्सिटी जी मैनेजमेंट आहे उहा तव्हांखे पाणी बि प्रोवाइड कंदी, उन सां गॾोगॾु बिस्किट्स बि ॾिना वेंदा त जीअं तव्हांजी शुगर लेवल बि मेंटेन रहे। शागिर्द साथियों, जीअं ई तव्हां टेस्ट सेंटर वेन्यू में एंटर थींदव त उते सिंध यूनिवर्सिटी जी सिक्योरिटी प्लस में सिंध यूनिवर्सिटी जा एम्प्लॉइज़, स्टाफ ऐं स्टूडेंट वॉलंटियर्स हर पॉइंट ते
मौजूदु रहंदा आहिनि तव्हांजी गाइडेंस लाइ। तंहिं करे कंहिं बि क़िस्म जी परेशानी जी का बि ज़रूरत कोन्हे। तव्हां जीअं ई सिंध यूनिवर्सिटी प्रेमिसिस में एंटर थींदव तव्हांखे हर पॉइंट ते रहनुमाई मिलंदी त तव्हांखे केॾांहुं ऐं कीअं वञिणो आहे।